नायब वज़ीर आज़म इसहाक डार चयो आहे त पाकिस्तान अमुन जो मयार आहे ऐं आलमी सतह ते ईरान अमेरिका ॻाल्हियुनि में किरदारु अदा करे रहियो आहे। पाकिस्तान ॿिन्ही मुल्कनि खे लॻभॻ 47 सालनि बाद ॻाल्हियुनि जे मेज़ ते आंदो ऐं शुरूआती राब्तनि में अहम किरदारु अदा कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनी जी क़यादत में पाकिस्तान खे आलमी सतह ते नई सुञाणप मिली आहे ऐं भारत खे पाकिस्तान खे अकेलो करण जी कोशिश में नाकामी नसीब थी चुकी आहे। फ़लस्तीन खे मञण ताईं इब्राहिमी मुआहदे ते का बि लचक न ॾेखारींदा। कश्मीरी अवाम खे गॾियल क़ौमनि जे ठहिराउ मूजिबि हक़ ख़ुदआरादियत मिलणु घुरिजे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी सदारत सिचुएशन रूम में अहम हंगामी इजलास। ईरान सां मुआहदे बाबति को बि फ़ैसिलो न थी सघियो। अमरीकी अख़बार न्यूयॉर्क टाइम्स दावा कई आहे त 2 कलाकनि ताईं हलंदड़ इजलास बिना नतीजे ख़त्म थी वियो। ईरान मुआहदे ते डोनाल्ड ट्रंप कतई फ़ैसिलो मुलतवी करे छॾियो। ईरानी परॾेही विज़ारत जे तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त अञा ताईं अमेरिका सां कंहिं क़िस्म जो को बि मुआहिदो नाहे थियो। ईरान एटमी प्रोग्राम ते ॻाल्हियूं न पियो करे। संदन ध्यानु जंग जे ख़ात्मे ते आहे। हुर्मुज़ लंघ जे इंतज़ाम जो फ़ैसिलो ईरान ऐं ओमान कंदा। ईरान एटमी हथियार हासिल नथो करे सघे। ज़रूरत पवण ते ईरान ख़िलाफ़ फ़ौजी ऑपरेशन ॿीहर शुरू करे सघिजे थो। ईरान सां को बि मुआहिदो हिकु सुठो मुआहिदो हूंदो। आलमी सलामतीअ लाइ अमेरिका पंहिंजूं ज़िम्मेवारियूं अदा कंदो रहंदो। अमेरिका हाणे अमीर मुल्कनि जी दिफ़ाई ख़र्चनि जो बोझ नथो खणी सघे। चीन समेत को बि मुल्क खिते में बालादस्ती क़ाइमु नथो करे सघे। अमेरिकी बचाव वारो वज़ीर पैट हेग्सेथ। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त दहशतगर्दी जहिड़े चैलेंजनि खे मुंहुं ॾियण में क़ानून लागू कंदड़ इदारनि जो किरदारु बुनियादी अहमियत जो को आहे। ॾोहारी माण्हुनि खे मुंहुं ॾियण लाइ सिंध पुलिस ॿियनि इदारनि सां गॾिजी कमु करे रही आहे। अमन अमान खे बरक़रार रखण में सिंध पुलिस जे बहादुरी, अज़म ऐं महिनत शिकस्त न ॾियण जोगी आहे। सिंध पुलिस जा शहीद संदन फ़ख्रु आहिनि। हू तरबियत मुकमल कंदड़ DSPs खे मुबारक ॾियनि था। अवां खे पुलिस ते अवाम जो एतमाद मज़बूत बणाइणो आहे। DSPs खे मैदान अमल में अवाम जी सही माना में ख़िदमत करणी आहे। इस्लामाबाद में नेशनल पुलिस अकेडमी में सिंध पुलिस जे DSPs जे पासिंग आउट परेड। वफ़ाक़ी सरकार पेट्रोल ऐं डीज़ल 22 रुपया फ़ी लीटर सस्तो करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी मंज़ूरी खां पोइ नाणे वारी वज़ारत नोटिफिकेशन जारी करे छॾियो। पेट्रोल 381 रुपया 78 पैसा ऐं डीज़ल 380 रुपया 78 पैसा फ़ी लीटर मुक़रर। वासलेट 41 रुपया 44 पैसा फ़ी लीटर सां नवां अघ राति 12 वॻे खां लागू थी विया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चवणु आहे त अवाम खे रिलीफ ॾियणु संदसि पहिरीं तरजीह आहे। गुज़िरियल हफ़्ते बि अवाम खे रिलीफ ॾिनो वियो। गढ़ी यासीन भरिसां मारवाड़ी बिरादरी जी 2 धुरियुनि में जहिड़ो हिकु ॼणो क़तल। ॻोठ दस्ते में धुरियुनि में फायरिंग जी ॾे-वठ में शहज़ादो मारवाड़ी मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त जाड़ो ऐं सोप मारवाड़ी धुर में पुराणी तकरार हलंदड़ आहे। वधीक जांच कई पई वञे। ऐं पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया विच में 3 वन-डे मैचेस जी सीरीज़ जी पहिरीं मैच थी रही आहे। ॿिन्ही टीमनि विच में मैच रावलपिंडी क्रिकेट स्टेडियम में खेॾी वेंदी।